बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असीं हिते मौजूद आहियूं दरसाने सने में ॻोठ रज़ावन जोखे में। हिते निंढड़ी ॾिसूं था त काफ़ी ॾींहं खां चवनि था बीमार आहे। इन जे इन वाल साहब खां कुझु सवाल कयूं था। हिते निंढड़ी इनखे छा थियो आहे? इनके डॉक्टर दमा के हिसाब सां जना अस्पताल में असां ॾेखारियोसीं ऐं डाउ अस्पताल में इंडस में ॾेखारियोसीं, लेकिन दवाऊं ॾियनि था सॼी पंहिंजे एक्सरा वग़ैरह अल्ट्रासाउंड सभु टोटली असां कराए दवाऊं ॾियनि था, दवाई मां कुझु को फ़र्क़ु ई कोन थियो आहे। ऐं हीअ नरड़ी इलाही ॾींहं राति सॼी तकलीफ़ सॼी राति ईअं रड़ियूं कंदी पर अञा ताईं को अहिड़ो असां ते डॉक्टर सुठो कोन मिलियो असां इलाजु करायूं। अच्छा, हिनखे कहिड़ी बीमारी आहे? असांखे हिनखे बीमारी आहे दिमाग़ जी बीमारी आहे। अच्छा, तव्हांसीं कंहिं आला हुकाम या कंहिं राब्तो कयो आहे वॾे कंहिं निंढड़ी जे इलाज जे हवाले सां? न असां सां अञा त कोई बि इलाज जे लाइ कंहिं बि राब्तो न कयो आहे। असां पहिरीं काफ़ी मरतबा असां अस्पताल ॾेखारियोसीं ऐं फेसबुक ते पोस्टूं बि असां रखी हुयूं, हीअं त कंहिं अहिड़ी फ़ोन कोन कई आहे। अच्छा, इहा ॿी ॻाल्हि, अव्हांजे जेके मेन दरसाणे में को वॾी को अस्पताल आहे कंहिं ग़रीब जो डिलीवरी जे लाइ या को इलाज कंहिंजे लाइ इमरजेंसी को थी वञे, तव्हां काॾे वञो था? न हिते का बि अहिड़ी असां अस्पताल न आहे। हिकिड़ी गवर्नमेंट अस्पताल आहे, सो बि हिन में दवाऊं न आहिनि। ऐं बाक़ी बेनज़ीर अस्पताल आहे, उहा बि कमे में रोलड़े में। असां मुराद अली शाह खां बिलाल भुट्टो सां अपील कयूं था उहा बि जल्द खां जल्द अस्पताल चालू कयूं जो ग़रीब ॿारनि जो इलाजु थी वञे। जा आऊं सभु खां वॾो शुक्र अव्हांजो बि आहियां जो असांजे अॻियां आवाज़ु पहुचायूं साफ़ ईंदड़। ठीकु आहे। अच्छा, ॿियो वरी